AK बलोच न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। उस्मान शाह हुड़ी खां ख़बर शामिल कंदा हलूं त ज़िले इंतज़ामिया पारां UC ड्रासोड़ी UC टंडरो सूमर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं लिंक रोड ते तरसियल ॿोॾि मुतासिरनि जी रिलीफ कैंपुनि ते मच्छरमार स्प्रे जारी आहे। ॿोॾि मुतासिरनि जी मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो आहे त ज़िले इंतज़ामिया पारां मच्छरमार स्प्रे सां असां सुख जो साह खंयो आहे। उन्हीअ सां गॾोगॾु UC ड्रासोड़ी ऐं UC टंडरो सूमर यूनियन सेक्रेटरी पूरो अमलो 24 कलाक दौरान ड्यूटी टाइम खे सरअंजाम ॾेई महिनत सां कमु करे रहिया आहिनि ऐं ॿोॾि मुतासिरनि वधीक चयो त ज़िले इंतज़ामिया हमेशह अवाम खे साथ ॾियण सां असांखे ख़ुशी महसूसु थिए थो। उस्मान शाह हुड़ी खां मोहम्मद रहीम ख़ासकेली जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं त ज़िले इंतज़ामिया पारां UC ड्रासोड़ी UC टंडरो सूमर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं लिंक रोड ते तरसियल ॿोॾि मुतासिरनि जे रिलीफ कैंपुनि ते मच्छरमार स्प्रे जारी आहे।